ॿुधो असां सोचूं था पेमेंट त करणी आहे अॼु सुभाणे त पेमेंट जेकी असांजी रहियल आहे 5 लख हुन मां लख प्रवीण भाउ लख मां 2 लख तव्हांखे ॾियूं था असां इहो असांजो ऑफर अथव तव्हां न न न न सॼी खपे भाई नाटक न कर जेके ॾियूं था वठनी ॿिया पैसा पोइ ॾियूं था न थर्ड एपिसोड अञा बाक़ी आहे नुक़सान कराईंदव यार अरे कुछ नुक़सान कान थी जल्दी हाँ न ॿुधाए यार न त हिक महिल वठिजे ॾियो भला ॾियो डील डन भाई आराम सां करे यार सॼो सेट आहे गलती थी मिस्टेक थी अरे फोटो तो कढायो छो अरे प्रूफ खपे न वरी पलटिजी वेंदव के पैसा न ॾिना आहिनि फोटो कढायो अचां थो हाँ थर्ड एपिसोड में रॉयल पेमेंट वठणा बंद कर भाई बंद कर यार बंद कर अरे इग्नोर था कयो कढाया वरी बंदूक अॼु असां सां जुड़िया आहिनि प्रेम छाबड़ा जेके सिंधी बाज़ार जा को फाउंडर आहिनि त प्रेम जी रानी कश्मीर मां तव्हां पुछे थी हुनजो नंढो पुटु एरिया में स्कूल में इंग्लिश ऐं हिंदी थो ॻाल्हाए सिर्फ़ु त उहो हुनखे सिंधी कीअं सेखारे ॾिसो अॼुकल्ह समाज में सिंधी जाम माण्हू घटि था ॻाल्हाइनि बरोबर त असांखे पंहिंजे ॿार खां सिंधी ॻाल्हाइणी खपे सही आहे हुन लाइ 2 शयूं करणियूं आहिनि पहिरीं सभई सिंधी क्रिएटर खे फॉलो करे बरोबर सिंधी ॾिसंदो त छा ॻाल्हाईंदो न करेक्ट हुन खां पोइ माउ पीउ सां सिंधी में ॻाल्हाए हा ऐं ॿियो टियों सॼो जेका गाना ॿुधे थो न चओ सिंधी गाना ॿुधे हा मां सिंधी आहियां हा मां भाऊ सिंधी आहे या डरल आहे शार्प टंग किया त इहे 2 स्टेप करे बरोबर रानी जी तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाब मिली वेंदो त असां तव्हां सां मिलूं था हिन सीज़न जे फाइनल एपिसोड में तेसि ताईं चैनल खे लाइक कयो कमेंट कयो सब्सक्राइब कयो सभु कयो मां उल्टो पुल्टो चयो पर तव्हां सम्झियो छा करिणो आहे जय झूलेलाल